असां उन प्रसाद जो दुरुपयोग कयोसीं, आशीर्वाद जो दुरुपयोग कयोसीं, असांखे सभु कुझु मिलियो, असां उन सां ग़लति हथकंडा इस्तेमालु कयासीं, उनखे ईअं उॾायोसीं, कंहिंजी इज़त खे उछालियोसीं, अहंकार में भरियासीं, कंहिंखे कुचलियोसीं, ग़लति तौर तरीक़ा, खाधा पीता, अंदाज़ सभु कुझु अपनायासीं। पोइ जेको जेको कुझु ग़लति थींदो वेंदो, उहो जेतिरो असां ते ईंदो ओतिरो असरु उन ते पवंदो। भई आशीर्वाद चवंदी, प्रसाद चवंदो, यार मां तुंहिंजे राम जे लाइ ॾिनो, बहितर लाइ ॾिनो, हे तुंहिंजा पाप थिए थो, ग़लति थिए थो। जेको ग़लति थियो उहो त हक़ीक़त मुंहिंजे करे थियो न। जे मां न ॼां त छो अचां, मां न वञा त छो अचे हा। पोइ आस्ते आस्ते जेके असां पंहिंजो पाण खे न बणाईंदा आहियूं त वापसि थियण लॻंदी आहे, पोइ उते दूर थी थियण लॻंदी आहे। ऐं पोइ उहो जेको प्रसाद आहे उहो ख़तमु थी करे वरी सॼो विषाद शुरू थी वेंदो आहे, वरी उबतो कमु शुरू थी वेंदो आहे। साॻे नमूने असांजी महिनत हूंदी आहे, साॻे नमूने असांजा अंदाज़ हूंदा आहिनि, पुरा कर्म हूंदा आहिनि। त पोइ जहिड़ो असां उनखे रखंदासीं, इहे सभु ईअं हूंदा आहिनि जीअं आशीर्वाद, सभु ईअं हूंदा आहिनि जीअं गिफ्ट, जे गिफ्ट आहे। असां कॾहिं कोई गिफ्ट खणंदा, गिफ्ट खणी करे असां कंहिंखे ख़ुशी में खणी करे ॾिनोसीं, जेको असां गिफ्ट खणी वियासीं उहो हिकिड़ो दे दे टब आहे, उनमें कुझु आहे थोरे, उनमें छा आहे, भई हिकिड़ो पैकेट आहे, कोई बि पैकेट आहे, भई हिकिड़ो पैकेट आहे, हिन पैकेट खे मां हीअं रखां, हीअं ॼां, हिन ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, हिन इज़त ते कोई फ़र्क़ु पवंदो या कोई बि न, गिफ्ट ते कोई फ़र्क़ु न पवंदो, उहो हिकिड़ो दे दे टब आहे। पर जंहिंखे असां गिफ्ट ॾियूं उहो असां कोई प्यार सां वठे, असांखे मोहबत सां वठी करे रखे, उनखे इज़त सां प्यार सां ॾे, त पोइ असांखे कीअं लॻंदो? या उहो गिफ्ट वठी करे ईअं उछलाए छॾे रखी छॾे, ॾिसे बि न या ॾिसे बि सही, कोई परवाह न करे, उहो असांखे कीअं लॻंदो? हुन ते कोई फ़र्क़ु पियो कोन, हुनखे इज़त सां वरिते तॾहिं बि कोई फ़र्क़ु कोन पियो, हुनखे उछलाए छॾे बि उन ते फ़र्क़ु कोई कोन पियो। पर जेकॾहिं उन गिफ्ट असांखे वठी करे प्यार सां वरितो, रखे, ॾिठे, ऐं पोइ उन गिफ्ट खे कोन रखियो प्यार सां, उन असांखे रखियो। जॾहिं उहो उछलाए छॾींदो आहे, उन गिफ्ट न उछलायो, हक़ीक़त उन असांखे उछलायो, वरी बि असांखे ईअं लॻंदो उहो असां उछलियासीं, गिफ्ट न उछलियो। अञा वरी असां कंहिंखे गिफ्ट ॾियूं ऐं वरी करे असां सां मिले, वरी यादि करे जेका तूं ॾिनी मां संभाले रखी आहे, ॾाढी सुठी आहे, बहितर हुई, त ओड़ी महिल अञा असांखे कीअं लॻंदो आहे? ॿियनि खे अञा ताईं यादि आहे साधो जेको मां चयोमांसि, माना वॾी ॻाल्हि आहे, भई अञा ताईं मूंखे यादि कयो अथई, यानी उनखे उहो गिफ्ट ई यादि न हूंदो, जेका पंहिंजी इज़त उनखे वधीक लॻंदी आहे, कई गुना वधीक हूंदी। त साॻे नमूने असांजी महिनत हुजे, असांजी आशीर्वाद हुजे, असांजा कर्म हुजे, उहे सभु हिकिड़ो प्रसाद ऐं गिफ्ट वांगुरु हूंदा आहिनि। इहे सभु असांखे गिफ्ट जे रूप में मिलंदा आहिनि। पोइ जेको असां चङो कमु कयोसीं, महिनत कईसीं, कर्म कयासीं, आशीर्वाद वरितीसीं, असांखे उहा रहमत या आसीस, भाग, नसीब जेको बि आहे गिफ्ट थी करे मिले।
पोइ अगरि उन गिफ्ट खे असां चङे नमूने वरितोसीं, चङे नमूने रखियोसीं, चङे नमूने इज़त ॾिनीसीं, त उहो गिफ्ट असांखे सदाई आसीस ॾींदो रहंदो। जीअं वरी करे कई यादि कयो बि सही आहिनि केतिरो मूंखे रखियो आहे। असां सदाई असांजा कर्म भाग नसीब जेको बि आहे महिनत असांखे आशीर्वाद ते आशीर्वाद ॾींदी रहंदी ऐं असां सदाई वधंदा रहंदासीं। तंहिंजे करे असां उन सचे साईं जे द्वार ते ईंदा आहियूं। तंहिंजे करे असां इहे सत्संग सिमरन ध्यान चङा पासा चङी संग जीअं किथे बि असां जेके आहियूं उसकी सोच कदे उबती न थे कि असो भाग नसीब अचे तो सही पर मोकलाए न वञे। इन करे सदा जेसिताईं माण्हू सही हूंदा सही हूंदा, पर मालिक रहमत करे करे उबतो वक्त अची वेंदो आहे ओचितो तो असां लफ़्ज़ कहिड़ा इस्तेमालु कंदा आहियूं। चङो यार हाली भाग भेड़ा मोकिलाए ॾियो अथसि, नसीब रुसी वियो अथसि, लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आमतौर, या क़िस्मत छॾे वई अथसि। माना उहा असांखे आहे सही हुई सही, पर असां उनखे रुसाए छॾियोसीं, असां उनखे कढी छॾियोसीं। ऐं जेकॾहिं कोई असां बहितर कंदा आहियूं त हुन भाग जागी पियो अथसि, नसीब खुली पियो अथसि, क़िस्मत सदाई करदसि, वो सब कुछ अचण शुरू थी वियो आहे। तंहिंजे करे असांजी जेतिरी सोच बहितर हूंदी, असांजी पूरियूं एफर्ट्स पंहिंजूं कोशिशूं काविशूं सब कुछ असांजूं उनमें लॻाईंदियूं ऐं इन करे उहे सभु गॾु गॾु मिलंदियूं बि आहिनि। जेके बि आहिनि त पोइ उहो सदाई वरी ॾेई बि छॾींदा आहिनि। जीअं सच साईं ॾे हिकिड़ो आयो चए मुंहिंजा जॾहिं चङा ॾींहं हूंदा आहिनि ॾाढो ख़ुशि हूंदो आहे, पर ग़लति ॾींहं हूंदा आहिनि मूंखे दुख हूंदो आहे। तंहिंजे करे आसीस करो मां सदाई ख़ुशि रहां। साईं तूं सुबुह जो नेम ध्यानु कयो कर ऐं पोइ कमु ते वियो कर, शाम जो मालिक जो थैंक्स कयो कर, नेम ध्यानु करे ऐं जेतिरी चङाई पुॼे तूं कजांइ, पर कंहिंखे बि ॾुख न ॾिजांइ, तकलीफ़ न ॾिजांइ। ऐं उनखे वरी ज़िंदगी में ॾुख आयो ई न। जॾहिं आयो चएसि मां सदाई सुखियो हूंदो। साईं जो तूं कंदो ई चङाई आहे, कंदो ई बहितर, कंहिंखे ॾुख ॾींदे ई न, तूं आशीर्वाद तो सदाई गॾु रहंदी, तूं सदाई सुखियो सदा पोइ रहंदे ख़ुशि आहे ख़ुशि आहे। पर जेकॾहिं असांजी नियत चङी न हूंदी, असां कुंभकर्ण खे ॾिसूं या रावण खे ॾिसूं या कंस खे ॾिसूं, जंहिंखे बि ॾिसंदासीं, जेके बि आहिनि तपस्या त उन्हनि में घटि कोन कई, पर नियत चङी न हुई। तो कुंभकर्ण जे महिल तपस्या कई, तपस्या थोड़ी ठीक ठाक कई, इन करे हुनखे वर बि मिलणो। तो उनजी नियत हुई, हुनखे तपस्या कई भई मां 6 महीना जी जॻह हिकु ॾींहुं निंड करां ऐं मूंखे इंद्रासन मिले, 6 महीना मां जागदो रहां, हिकु ॾींहुं निंड करां। उन इन नियत सां तपस्या कई ऐं मूंखे इंद्रासन मिले। हाणे जंहिं महिल तपस्या कई, हाणे मजबूरी थी वई, वर त ॾियणो ई थियो। पोइ जंहिं महिल वर ॾियण वारो अचे पियो न, उन सभिनी सभा खे देखो इनखे हाणे छा करूं। पोइ सरस्वती जो हाणे मूंखे मोकिले, मां चपंद वियासीं, पोइ घणी उहो घुरायांसि, चए पोइ छा करिजे, जेको घुरंदो उहो तो करे ॾींदीमांसि, जेको बि आहे। ऐं पोइ जीअं आयो वर ॾियणु, हुनजो जेको खपई हुनजो, मां 6 महीना सुम्हां हिकु ॾींहुं जाॻा, हाणे उबतो थी वियो सॼो। ऐं मथां इंद्रासन जे करे मूंखे निंद्रासन हुजे, भई सदाई सुम्हिया पियो हुजां। यानी ॾियण वारो
उनखे उनजी सोच खे बदिलणो पवंदो। भई न तव्हां जेकॾहिं मूंखे ॾींदुमि त नतीजो छा निकिरंदो। हर को चवंदो न वारू उन ॾिनुसि। जेकॾहिं रावण खे अमृत ॾिने अमृत सां गॾु तीर बि त गॾु ॾेई छॾियो न, सुकाए छॾींदो। पर जेकॾहिं नियत चङी हुजे त पोइ ॿी चीज़ वरी न थिए। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं असां कंदा सभु कुझु, न असांजी महिनत में कमी हूंदी आहे, न असां कर्म छॾींदड़ जी कोशिशि कंदा आहियूं, न असां आशीर्वाद वठण में देरि कंदा आहियूं। असां सभु कुझु कंदा आहियूं, पर असल चीज़ आहे असां पंहिंजे माइंड खे सेट, दिमाग़ खे सेट करण थोरो ख्यालु न कंदा आहियूं। तंहिंजे करे असांजो जीवन डगमगाईंदो आहे। तंहिंजे करे असां जेका सोच उबती थी वेंदी आहे या उल्टी थी वेंदी आहे, कंहिंखे नीचो ॾेखारण जी थी वेंदी आहे, कंहिंजी इज़त खे उछालण वारी थी वेंदी आहे, उहा पोइ असांखे उबती थी करे असांजो भाग नसीब खे पोइ त करे छॾींदी आहे, असांजी क़िस्मत खे सुमाए छॾींदी आहे। जॾहिं असांखे थोरो पावर मिलंदो आहे, असांजा खाधा पीता उथी वेठी तौर तरीक़ा सभु कुझु अंदाज़ उहे थोरा उल्टा थियण लॻंदा आहिनि। तंहिंजे करे असां वरी पंहिंजे भाग नसीब महिनत जो फल जेको बि आहे, महिनत कर्म आशीर्वाद, असां वरी उन खिलवाड़ करणु शुरू करे छॾींदा आहियूं। पर जेकॾहिं असां उनखे आशीर्वाद या प्रसाद या गिफ्ट वांगुरु संभाले करे रखूं, उनजी इज़त कयूं, असांजी ज़िंदगी में तकलीफ़ न ईंदी आहे। असां पंहिंजी ज़िंदगी खे तमामु घणो बहितर ख़ुशी ऐं ख़ुशहाली सां हलाए सघंदा आहियूं। ऐं इन करे असां उन सचे साईं जे द्वार ते न आहियूं, सावा विस्पति यानी असां सदाई सावा सताबा रहूं।